अस्सलाम वालेकुम दोस्तों। हाणे असांजा जेके प्रीवियस प्रॉब्लम्स हुया उहे हुया रेशोज़ ते। हाणे असांजो जेको चौथो नंबर प्रॉब्लम आहे उहो बि रेशोज़ ते आहे। हाणे हे जेको प्रॉब्लम असांजो आहे, हाणे हिन में ॾिनल आहिनि ॿ रेशोज़ ॾिनल आहिनि, ॿ रेशोज़ मिलियल आहिनि असांखे, जंहिंजे विच ते छाजी निशानी आहे असांजी बराबरि जी। हाणे जॾहिं असांजा ॿ रेशोज़ गिवन हुजनि ऐं उनजे विच ते बराबरि जी निशानी हुजे त उनखे असां छा चवंदा आहियूं, प्रोपोर्शन चवंदा आहियूं। हाणे हे जेको असांजो प्रॉब्लम आहे हिन में असांखे छा फाइंड करणी आहे, एक्स फाइंड करणी आहे। त हाणे हिते एक्स कीअं फाइंड थींदी, हाणे दोस्तों अचो ॾिसूं हे कीअं फाइंड थींदी। हाणे हे असांजा जेके विचूं रक़मूं आहिनि, हाणे हे जेके विचीं रक़म आहे असां हिनखे चवंदा आहियूं मीन्स चवंदा आहियूं, मीन चवंदा आहियूं। जॾहिं त हीअ जेका ॿाहिरीं रक़म आहे असांजी, ॿाहिरीं रक़म खे असां चवंदा आहियूं एक्सट्रीम्स चवंदा आहियूं। एक्सट्रीम्स चवंदा। हाणे जेका असांजी 2 ऐं 5 आहिनि इनखे असां मीन चवंदासीं, जॾहिं त असांजी एक्स ऐं जेका 6 आहे असांजी इनखे छा चवंदासीं, एक्सट्रीम्स चवंदासीं। हाणे असांखे हिते जेको मालूम करिणो आहे उहो मालूम करिणो आहे असांखे एक्स। हाणे एक्स मालूम करण लाइ असांखे इहा यादि ज़हन में इहा ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त जेका प्रोडक्ट हूंदी आहे मीन्स जी, प्रोडक्ट ऑफ मीन्स उहा बराबरि थींदी आहे प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम्स जी, एक्सट्रीम। हाणे प्रोडक्ट ऑफ मीन्स इज़ इक्वल टू प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम्स। हाणे ॾिसो त हिते मीन्स कहिड़ा आहिनि, 2 ऐं 5 जेका असांजी मीन आहे, 2 ज़रबिया 5, 2 ज़रबिया 5 जेका मीन आहे उन जी जेका असां प्रोडक्ट कई आहे बराबरि थींदी प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम्स। हाणे एक्सट्रीम्स असांजा जेका आहिनि, हिकु एक्स आहे, ॿियो असांजी छा आहे, 6 आहे, एक्स ज़रबिया 6। त हाणे 2 ज़रबिया 5 थींदो असांजो 10 जे बराबरि थींदो, जॾहिं त एक्स ज़रबिया 6 थींदो असांजो 6x जे बराबरि थींदो। त 6x इज़ इक्वल टू 10। दोस्तों हाणे हिते ॾिसो त 6x घणे जे बराबरि आहे, 10 जे बराबरि आहे। हाणे असांखे जेका फाइंड करणी आहे, हिकु एक्स मालूम करणी आहे। छा फाइंड करणी आहे, हिकु एक्स, जॾहिं त असांखे हिते मिलियल छा आहे, 6x। हाणे असांखे हिकु एक्स मालूम करण जे लाइ असां छा कंदासीं, हिते हे जेके असांजा 6 ज़रब में आहिनि, हिते 6 जेके आहिनि असांजा छा में आहिनि, ज़रब में आहिनि, ठीकु आहे। हाणे जेके 6 असां जेकॾहिं बराबरि जे हेॾां आणींदासीं त उहा छा में थींदा, असांजा वंड में थी वेंदा। त एक्स इज़ इक्वल टू 10/6। त एक्स जेका असांजी बराबरि थींदी 5/3। दोस्तों त असांजी जेका हाणे एक्स आहे, माना एक्स जेका बराबरि जी असांजी बराबरि थी 5/3 जे। दोस्तों हाणे उमेद आहे हे तव्हांखे सम्झ में अची वेंदो। जेकॾहिं का शइ सम्झ नथी अचे त तव्हां कमेंट में पुछी सघो था। जी दोस्तों, हे असांजो जेको प्रॉब्लम आहे, प्रॉब्लम नंबर 4 जो जेको आहे ॿियो नंबर प्रॉब्लम आहे। हाणे प्रॉब्लम नंबर 4 जो जेको पहिरियों नंबर प्रॉब्लम आहे अव्हांखे कराए चुको आहियां। त हे जेके असांजा प्रॉब्लम आहिनि उहे आहिनि असांजा प्रोपोर्शन ते। हाणे मां अव्हांखे ॾसे चुको आहियां त प्रोपोर्शन में 2 शयूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी हूंदी आहे मीन्स ऐं ॿी हूंदा आहिनि एक्सट्रीम्स। हाणे ॾिसो त हिते असांखे फाइंड छा करणी आहे, एक्स फाइंड करणी आहे। हाणे हिन एक्स खे फाइंड करण जो इहो प्रोसेस आहे, एक्स खे फाइंड करण जो प्रोसेस इहो आहे त असांखे ख़बर आहे त जेका मीन्स जी प्रोडक्ट हूंदी आहे ऐं जेका एक्सट्रीम्स जी प्रोडक्ट हूंदी आहे उहा छा हूंदी आहे, पाण में बराबरि हूंदी आहे। हाणे ॾिसो अचो एक्सट्रीम ऐं मीन्स पाण में बराबरि करे ॾिसूं त एक्स कीअं फाइंड थींदी। प्रोडक्ट ऑफ मीन्स इज़ इक्वल टू प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम्स। हाँ दोस्तों ॾिसो असां जेके हिते मीन्स आहिनि उहे आहिनि असांजा एक्स ऐं 9, ऐं जेके असांजा एक्सट्रीम्स आहिनि उहे आहिनि 3 ऐं 7। हाणे प्रोडक्ट ऑफ मीन्स माना जेके असांजा मीन्स आहिनि उन्हनि जी पाण में छा कंदासीं, असां ज़रबोबत कंदासीं। त हाणे एक्स ज़रबिया 9 इज़ इक्वल टू प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम्स। हाणे एक्सट्रीम्स जेके आहिनि 3 × 7, 3 × 7, त 9 × x इज़ इक्वल टू 9x, 3 7 21। त हाणे दोस्तों असांजा जेका 9x बराबरि थी असांजी 21 जे बराबरि थी आहे। जॾहिं असांखे फाइंड छा करणी आहे, 1x फाइंड करणी आहे। हिते असांजी छा आई आहे, 9x आई आहे हिते। त हाणे असांखे सिर्फ़ु 1x फाइंड करण जे लाइ असांखे छा आहे त हिते जेके 9 आया आहिनि इहे जेकॾहिं बराबरि जे हुन पासे वेंदा छा थींदा, असांजा वंड में थींदा, छाकाणि त हिते जेके आहिनि असांजा ज़रब में आहिनि। त हाणे x फाइंड करण जे लाइ x इज़ इक्वल टू
21/9 त x इज़ इक्वल टू 7/3 त दोस्तों असांजी जेका x बराबर थी उहा बराबर थी 7/3 जे बराबर थी। दोस्तों जेकॾहिं अव्हांखे का शइ सम्झ में नथी अचे त तव्हां कमेंट में पुछी सघो था। जी दोस्तों हे असां जेको प्रॉब्लम आहे हे जेको प्रॉब्लम आहे चौथे जो आहे 3 नंबर। हाणे चौथे जो जेको असांजा पहिरियों नंबर प्रॉब्लम ऐं ॿियों नंबर प्रॉब्लम मां हल कया उमेद आहे तव्हांखे सम्झ में अची वेंदा। हाणे हे जेको 3 नंबर प्रॉब्लम आहे इहो जेको आहे प्रीवियस प्रॉब्लम वांगुरु ई आहे त असांखे हिते एक्स जो वैल्यू फाइंड करिणो आहे। हाणे हे असांखे जेको आहे प्रोपोर्शन में गिवन आहिनि। हाणे अव्हांखे ख़बर आहे त जेके असांजी मीन्स जेका बराबरि हूंदी आहे उहा बराबरि हूंदी आहे प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम जे। हाणे हिते जेका एक्स कीअं फाइंड थींदी उहा बि जेके पोयां प्रॉब्लम मां हल करे आहियां उन जे तरीक़े सां थींदी। हाणे हिते जेका थींदी त प्रोडक्ट ऑफ मीन्स इज़ इक्वल टू प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम्स। हाणे असां हिते जेके मीन्स आहिनि उहे आहिनि 5 ऐं एक्स। त हाणे हिन ॿिन्ही जे असां छा कंदासीं ज़रब लहंदासीं त 5 ज़रबिया एक्स इज़ इक्वल हीअ जेका बराबरि निशान हीअ आहे त 5 इंटू एक्स बराबरि प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम। हाणे हिते जेके असांजा एक्सट्रीम्स आहिनि उहे आहिनि 4 ऐं 7। 4 ज़रबिया 7। हाणे जॾहिं 5 खे असां एक्स सां ज़रब कंदासीं त उहो बराबरि थींदो 5 एक्स जे ऐं 4 खे 7 सां ज़रब कंदासीं छा थींदा असांजा 28। 4 7 28। हाँ दोस्तों हिते असांजो जेको वैल्यू आयो आहे उहो आयो आहे 5x। ऐं असांखे जॾहिं त फाइंड करिणो आहे उहो छा आहे असांजो 1x। हाणे असांखे जेको फाइंड करिणो आहे उहो फाइंड करिणो आहे 1x। ऐं हिते असांखे छा आयो आहे 5x। हाणे हिन 5 मां जेको आहे असां कीअं जान छॾींदासीं त हे जेको असांजो 5 आहे त हिते ॾिसो हिते x सां छा में आहे असांजो ज़रब में आहे। हिते जेको असांजो 5 आहे हिते x सां छा में आहे ज़रब में आहे। हाणे हिन 5 खे ख़तमु करण जे लाइ असां हे जेके 5 आहिनि उहे बराबरि जे हिन पासे आणींदासीं। हाणे जॾहिं हिन 5 खे बराबरि जे हिन पासे आणींदासीं त उहे छा में थींदा असांजा वंड में थी वेंदा। त हाणे x असांजी हिते ई पई हुजे त 28 ऐं 5 बराबरि हिन पासे आणींदा छा में थींदा असांजा वंड में थींदा। त x जेका असांजी बराबरि थींदी 28/5 जे बराबरि थींदी। जी दोस्तों त हाणे असांजी एक्स जेका बराबरि थी उहा बराबरि थी 28/5 जे बराबरि थी। हाणे जेकॾहिं दोस्तों का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त कमेंट में पुछी सघो था।